बिछा हाला में हुनरमंद कॉलोनी बिछा जे रहवासियुनि पारां मासूम नींगरे खे विकिरो करण जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हाजन मल्लाह पंहिंजे भाउ एजाज़ मल्लाह ऐं अमड़ सां गॾु हाला प्रेस क्लब ते एहतिजाज कंदे ॿुधायो त मुंहिंजी अॻूणी ज़ाल सूमरी चांग मूंखां 5 साल अॻु तलाक वठी छॾी हुई ऐं मुंहिंजी 6 सालनि जी न्याणी पिणु पाण सां गॾु खणी वई हुई। हुन चयो त मुंहिंजी अॻूणी घर वारी ऐं संदसि ॿाहिरि इंतिहाई लालची क़िस्म जा माण्हू आहिनि जिन मुंहिंजी न्याणी सिमरन मल्लाह खे नामालूम हंधि विकिरो करे छॾियो आहे ऐं पाण घर छॾे फ़रार थी विया आहिनि। हुन चयो त कफ़ी ॻोल्हा बावजूदि संदसि को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त संदसि विकिरो कयल न्याणी बाज़ियाब कराए अॻूणी घर वारी ऐं संदसि ॿाहिरिनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई अमल में आणे साणुसि इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।